मारे ओ लड़की आंख मारे ओ लड़की आंख मारे वाह वाह रे सिंधी तुझा रंग वाह वाह रे सिंधी तुझा रंग वाह वाह रे सिंधी अरे चलो वाह रे रंगी तुझा रंग ओहो मालकिणे तव्हां समझो ई नथा ॾिसो हो सिंधी तव्हां सिंधी हे सभु सिंधी मां बि सिंधी त थियो न वाह वाह रे सिंधी तुझा रंग अरे सिंधी बि न चइबो आहे ॻाल्हाए ईअं त ॼण को नेपाली हुजे नेपाली ओहो मेम साहब तव्हांखे घणा दफ़ा चयो आहे मुंहिंजो पीउ नंढपण में नेपाल वियो हो अच्छा पोइ उते हिकिड़ी छोकिरीअ सां अखि मिली वियसि पोइ उनखे माना पंहिंजे घर वठी आयो हुन सां शादी कयई पोइ हे सुख चैन थियो पक में मुंहिंजो असली कमु रहिजी वियो तोखे मां घणा दफ़ा चयो त मुंहिंजो अञा ताईं संडस साफ़ न कयो ओहो छा ॿुधायो मेम साहब तव्हां वियो तव्हां हिते वियो पहिरीं मुंहिंजो संडस साफ़ कर हा मां उहो कयां थो ऐं तव्हांखे ॿुधायां थो हा ॿुधाए वरी छा ॿुधाईंदे ॿुधो ॾाढो थकिजी पियो आहियां तव्हांखे ख़बर आहे न वॾी मेम साहब मूंखे चयो सुख चैन तोखे ॾाढो सुख चैन आहे चई हींअर जल्दी बाज़ार वञ बाज़ार मां गोभी शोभी वठी अचे पोइ मां बाज़ार वञी गोभी शोभी वठी आयुसि वरी चई सुख चैन तोखे ॾाढो आराम आहे चई हाणे घर जी शंड फूक कर घर जी शंड फूक कई मश वरी चई सुख चैन मां चयमि मरी वियो सुख चैन चई हाणे बाज़ार मां जेके इहे ॻाढ़ा मिर्च आंदा अथई उहे वेही कुट पोइ मेम साहब वेही करे उहे ॻाढ़ा मिर्च कुटिया ऐं उहे मिर्च मुंहिंजे नक में वया ऐं मेम साहब अचन थियूं त ॾिसो मेम साहब तव्हां न ऐं वॾी मेम साहब ॿई मिली करे नकी करे छॾियो त हे सुख चैन कंहिंजो कमु करे केॾी महिल करे ऐं छा करे न त ॾिसो हे सुख चैन अकेलो ॿिन्ही जे विच में शेंट विच थी वेंदो सुख चैन तोखे मां चई छॾियो आहे त जेको कमु मां चवां जेको कमु मां चवां उहो कमु पहिरीं थियणु खपे तूं छा थो चई मिर्च मसालनि खां तोखे छुटकारो ॾियारियां इहो ई चवणु चाहीं न हा मेम साहब मां बि उहो ई चवां त वॾी मेम साहब लाइ हिकु ॿियो नौकर रखी छॾियो जेको उनजी हर का ॻाल्हि मञे मेम साहब जीअं चएसि तीअं करे ऐं पोइ ॾिसो मां तव्हांजी केॾी शेवा थो कयां तव्हां जेको चवंदो मां बि इहो ई थी चाहियां त तोखे मिर्च मसालनि खां छुटकारो ॾियारे छॾियां हा रसोईअ में बि छुटकारो ॾियारे छॾियां हा अरे ईअं केर त तोखां सवाइ सभई सुख चैन हा मेम साहब न मां तव्हां मूंखे चयो न बाज़ार मां गोभी शोभी वठी आयसि मिर्च बि अञा ताईं तो मिर्च मसाला न कुटनि मां कुटे छॾिया अॼु खां वठी सुख चैन मिर्च मसाला कुटण जो कमु न कंदो उहो कमु बंदि त मिर्च मसाला केरु कुटींदो मां कुटींदसि अरे मां किथे थी चवां तव्हां वेही करे मिर्च मसाला कुटियो अरे तव्हां त मूंखे मिर्च मसाला सम्झी करे कुटे छॾियो न कहिड़ी ॻाल्हि चई त तूं हीअं बाहि ते रखी त तए वांगुरु गरम थी वई तए वांगुरु मां तए वांगुरु कारी आहियां
त मुंहिंजो कलर सुहिणो आहे हा। मां कॾहिं चयो त तूं कारी कलूटी आहीं? ही रंग रूप जी ॻाल्हि त अॼुकल्ह कांव बि हंस जहिड़ा नखरा करण लॻो आहे। कांव? त छा मां कांव जहिड़ी कारी आहियां? अलाह मां तोखे कहिड़ी ॻाल्हि चई त तूं इहे बाहि रखियल तए वांगुरु गरम थी वई, ॻाढ़नि मिर्चनि वांगुरु माॻई लाल थी वई। ओहो, मां ॻाढ़नि मिर्चनि वांगुरु लाल आहियां त तव्हां वरी कहिड़ी खंड जी चाशनी आहियो, सूफ़नि जो पुरबो आहियो, गजरुनि जो हलवो आहियो? हा। अलाह मां तोखे कहिड़ी ॻाल्हि पई छॾी जो तूं ईअं माॻई गुस्से में थी वई? अरे तो अञा त हिते बि न हुई। ओ मां गाॾी में तो ये ॾिसी करे खिली रहियो आहे? मां वञा थो। रसोई तयार कर। हा। मम्मी, मां तव्हांखे चयो न त अॼु खां वठी सुख चैन रसोई जो कमु न कंदो। त रसोईअ जो कमु केरु कंदो? उहो बि मां कयां छा? अरे मां किथे थी चवां त रसोई जो कमु तव्हां करियो। मां त चवां थी रसोईअ जे लाइ ॿियो कोई नौकर रखे छॾियो। मुंहिंजे पेके घर में हर ॻाल्हि जे लाइ अलॻि अलॻि नौकर रखियल आहिनि। चाहे बासण हुजनि त अलॻि नौकर, फर्श अलॻि नौकर, कपिड़ा अलॻि नौकर, छंड फूकर अलॻि नौकर। अरे उहो त उहो कुत्ता पालण जे लाइ बि अलॻि अलॻि नौकर रखियल आहिनि। हा तुंहिंजे पेके घर जी कहिड़ी ॻाल्हि कजे भाई? उते त नौकरनि जो पूरो अटालो आहे न। हिकु कमु कर, पीउ खे चओ त हिकु ॿ नौकरनि जो अटालो हिते बि मोकिले ॾे। ॾिसो मम्मी, तव्हां वरी मुंहिंजे पीउ ते था अचो। महिरबानी करे मुंहिंजे पीउ जे बारे में हिकु बि अखर न ॻाल्हाईंदव। अरे हू त शहंशाह आहे, शहंशाह। मुंहिंजे पीउ जी कंपेरिज़न तव्हांजे घर में किथां थी सघंदी? मम्मी, रीटा, तव्हां ॿई पाण में झगड़ो छो था कयो? अरे ही सिंधी पंचायत एरेस्ट ब्रिज वारा ॾिसंदा त छा चवंदा? पुट राजू, तूं त हमेशह बुखे ई डोड़ींदो रहंदो आहीं। न सभु मुंहिंजो आहे, सभु मुंहिंजो आहे। हा। मां घर में ख़ुशि ई आहियां त तव्हां मूंखे तंग करे छॾियो आहे। पुट राजू, इन करे त मां तोखे चवां थी मूंखे तीर्थ यात्रा मोकिले छॾ। तव्हां ॿिन्हिनि खे मूंखां छुटकारो मिलियो ऐं हूअ बि हाणे हिन घर में मुंहिंजी का बि इज़त न रही आहे। नौकरनि खां मिर्च मसाला कुटाए बि नथी सघां ऐं हींअर ताईं बि रसोईअ जो कमु तयारु थियो आहे या न ख़बर कान्हे। मम्मी रीटा डार्लिंग, जॾहिं असांजी शादी थी हुई न तॾहिं मां सोचींदो हुउसि जॾहिं मां ऑफिस मां बैग खणी किलो खणी घर मोटंदुसि तॾहिं मुंहिंजी घरवारी चवंदी, राजू तुंहिंजी टाई केतिरी न सुंदर थी लॻे। राजू तूं अॼु फिल्मी हीरो लॻी रहियो आहीं। राजू चांदो की रात केतिरी न सुहावनी आहे। पर हाणे जॾहिं बि घर में घुसां थो त इहो ई थो ॿुधणो पवे त घर में अटो कोन्हे, पिली खीर थी वई आहे, नौकर खप चोराए विया। ओहो, हीअ बि का ज़िंदगी आहे? इन करे ई चवां त मां पेके थी हली वञां ऐं मूंखे पेके मोकिले छॾियो। तूं चवींदी मूंखे पेके मोकिले छॾियो, मम्मी चवंदी मूंखे तीर्थ यात्रा मोकिले छॾियो। मुंहिंजे त कर्मनि नसीबत में न पेको कराए न ई को तीर्थ यात्रा आहे। आख़िर मां वञा त काॾे वञा? त हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोहु? मुंहिंजी त ज़िंदगीअ जा हसीन रंगीन सपना दाल जी सुकीअ में ई समाइजी विया। प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं मिर्च ऐं मसालनि सां गॾु ई पिसजी वयूं। हाणे ॿुधायो त मां कयां छा? रीटा डार्लिंग, मुंहिंजी लव मैरिज शादी आहे, यानी प्यार वारी शादी। और मिर्च मसाला जे विच में किथां थी आणी? सोचो त कोई मुझे ड्रेसिंग जी सेवा कंदो, कोई मुझे मेकअप जी सेवा कंदो, कोई मुझे हींगर जी सेवा कंदो, कोई मुझे ज्वेलरी जी सेवा कंदो। पर हिते त सुबुह जो नहाए मिर्च कुटियो, मसाला कुटियो, बसर कटियो। ओ मां त पाकी आहियां, पाकी। रीटा डार्लिंग, अच्छा अरे हिन सोफा ते वेही। तूं हिकिड़ो कमु कर, तूं घर जी सभई जवाबदारियूं मम्मीअ खे सौंपे छॾ ऐं सभिनी झंझटनि खां पाण खे आजो करे छॾ। छा मतिलबु? मुंहिंजो मतिलबु आहे त घर जूं सभु चाबियूं मम्मीअ खे ॾेई छॾ।
ॾींहुं आहे कुझु खेली पिली करे ॻाल्हि ॿोल करे वठनि छा चवणो अथव? अॼु शाम जो आहे न 6 बजे मुंहिंजा के दोस्त ताश खेॾण अची रहिया आहिनि उन्हनि जे लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु करिणो आहे मुंहिंजी खटी मिठी मुंहिंजी सत रामा मुंहिंजी लालीपॉप मुंहिंजी चमचा मुंहिंजी सतनाम मुंहिंजी लालीपॉप मुंहिंजी चमचम तव्हांजा दोस्त अचण वारा आहिनि इन करे मुंहिंजी ख़ुशामद था कयो हा न ऐं उहो अॼु शाम जो छा चयो अॼु शाम जो 6 बजे अरे अॼु शाम जो 6 बजे लाइ त मां पिक्चर जो टिकट घुराई आहिनि मां पुछां थी तव्हांजे दोस्तनि खे को घर में खानो ठिकानो आहे या न जो आर्तवार जे ॾींहुं उहे चांहि नाश्ते खां पसंदि था कनि रीटा डार्लिंग ॾिस न चांहि पाणी सां गॾु कुझु नाश्तो वग़ैरह बि थियणु खपे ॾिस गलियारे में बि 6 थियण थिया अरे 6 थियण थिया आहिनि त मूंखे छाजे लाइ था ॿुधायो 6 थियण वारा आहिनि अहिड़ो हुजे त तव्हां पंहिंजे साहिबनि खे चई छॾियो न त मां अॼु पंहिंजी वाइफ खे पिक्चर ते वठी वेंदसि तो ताश जी खेॾण जो शौक़ु मुंहिंजे डैडी खे बि आहे पर न जॾहिं मम्मी खेसि चवंदी आहे की पिक्चर ते हलणो आहे त मसाला जो अंदरि जो हुकुम काढे सघनि पर तूं सम्झंदी कर डार्लिंग जाम ॾिस वाच में बि 6 थियण थिए चांहि पाणी जो बंदोबस्तु करिणो नथो न ताश खेॾण अची रहिया आहिनि तोखे चयो त सही अरे घड़ी घड़ी मूंखे छा ॾिना त ॿुधायो 6 थियण वारा आहिनि 6 थियण वारा आहिनि अहिड़ो त दोस्तनि खे फोन करे मना करे छॾियो मां कंहिंखे मना करियां मूंखे ख़ुदि ख़बर न आहे त हिते केरु अची रहिया आहिनि सुखचैन ओ सुखचैन अची वियो मिशाल तो मैं मिशाल पे तव्हां मूंखे छॾे कयो जंहिं चिठी लिखी आहे उन पंहिंजो चिठीअ में नालो बि न लिखियो आहे बसि एतिरो लिखियो अथई त अॼु शाम जो 6 बजे तव्हांजे घर ताश खेॾण अचूं देखो ना जरा तमाम बड़ा दोस्त अच्छा ॻाल्हि कई अथव सुचैन चुप बक बक बंद तव्हां त मुंहिंजी हद में इंसानियत कंदा रहंदा आहियो छाकाणि त मां तव्हांजे पेके घर जो नौकर न आहियां न इन करे जॾहिं मां तव्हांजे पेके घर जो नौकर हुजां हा तव्हां मूंखे ॾींहं में 3-4 दफ़ा चांहियूं पीआरियूं आहे बीड़ियूं पीआरियूं आहे 5-6 दफ़ा नाश्तो करायो आहे पर छा कयां मुंहिंजो नसीब ई ख़राबु आहे मां शेठ जे घर जो नौकर आहियां शेठ जे पेके घर जो नौकर आहियां त मुंहिंजी हिन घर में काई वैल्यू कान्हे सुखचैन तूं यार ॾाढो थो करे तोखे थोरो मगज खां कमु वठि भला इहो त ॿुधाए हीअ चिठी केरु खणी आयो जीअं अचण वारे माण्हू जी काई ख़बर पइजी सघे हा इहा चिठी हिकु ॿिले वारो माण्हू खणी आयो ॿिले वारो अरे बेज हा अच्छा बेच वारो माण्हू हा पोइ उन पंहिंजे साहिब जो नालो ॿुधायो न चई हीअ चिठी तुंहिंजे शाब खे ॾिजांइ त छो मां तव्हांखे ॾिनी मुंहिंजो कमु पूरो पर ख़बर कीअं पवंदी त केरु अची रहियो आहे अरे माण्हू जे नाले जी कुझु पते जी ख़बर पवे न हा नालो पुछो मां पुछियो अच्छा पोइ छा ॿुधाई उन ॾाढी मस्त ॻाल्हि कई ॾाढी मस्त ॻाल्हि कई ख़बर अथव छा चई चई जीअं स्त्री पंहिंजे घोट जो नालो न खणंदी आहे तीअं मां बि पंहिंजे शाब जो नालो न खणंदो आहियां संग में मूंखे इहो ॿुधी ॾाढी ख़ुशी थी एॾी ख़ुशी थी जो ख़बर अथव मां हुनखे 3-4 कोप चांहि जा पीआरे छॾिया तव्हां ई चवंदा आहियो न त घर में जॾहिं महिमान अचनि त उन्हनि जी सुठी तरह ख़ातिरदारी करणी पोइ मां कई त हाणे ॾिसो सुखचैन तूं त को ओहो तूं त को जानवर आहे जानवर बांदर अरे ही घर आहे घर न पर चिड़ियाघर आहे चिड़ियाघर ये कहिड़ा क़िस्म जा जानवर पाले रखा अथव ॾिसो बांदर ॾिसो मूंखे इहे न जानवर ईअं बांदर न चओ मां कोई बांदर थोरी आहियां मां आहियां को ॿुधायो मां बांदर आहियां पर ॾिसो तव्हांखे ईअं चवंदव न त पोइ मां अॼु खां वठी हड़ताल ते मरी वियासीं हिकु इहा माई कोन थी मञे ऐं वरी हड़ताल ते थो वञे बैठूं मां काॾे वञा हिनखे बस कुआणो पवंदो सुखचैन
ओ नौकर है हड़ताल करण जो हर कंहिंखे हक़ आहे पर ॾिस अथोरी हड़ताल करण हक़ थो करे सम्झी महिमान घर में बाक़ी तोखे सूमर खां छॾिजण ताईं मां त तुंहिंजो साथ ॾींदुसि महिमान अचणा आहिनि मुझे तू ॾाढो सुठो नौकर आहीं ऐं चांहि पाणी वञी रख तोखे बि टे गिलास चांहि ॾा ॾींदो शाबाश तव्हां केॾा न सुठा आहियो तव्हां केॾा न माना मुंहिंजो ख़्यालु रखंदा आहियो पर सच ॿुधायांव मां तव्हांजे पेके घर जो नौकर आहियां न तॾहिं मेम साहब मुंहिंजी इज़त ई न कंदी आहे हर दफ़े इंछलट वरी इंछलट कंदी आहे मेम साहब बांदर मां छा चवां तव्हांखे ख़ुदि ख़बर आहे त सच में जानवर आहे ॾिसो मेम साहब इहो मूंखे घड़ी तू जल्दी वञी करे चांहि जो पाणी तव्हां मेम साहब खे सम्झाए छॾियो हा बांदर चवणो हुजे तव्हांखे भली चए पर मूंखे न चए हाली तो बकरी दबे में आई है चाय रखा दो फ्रीडा में किस मन नो करे वा समझ में तो आगे होचे नादी किस तू अज सुख जन के बांदर चयो है पाण जो मुखे भी बांदर के वनी अरे मां चवा तो सुख जन के कने तुझे पेके करे तो नो करो दिया तो उन के मुझे शायद तू कहीं तू भी पाण ला दिया उन जी मलाई वालो बादामन वालो खीर भी पियारी हां पर उन बेचारे की किस्मत ये है जो वो असा जे घर जो नौकर है तो उन के बांदर चयो न अरे मां त ये खन चयो इन में छा अरे इन में छा है अरे पर मां चवा तो असा जे घर जा तो के बांदर दा लगन इंसान भी पर तो जे पेके घर जा नौकर तो के छा लगन का वो टेम फुल कोने छा ओ ता त हरू बोरू मुझे पुठिया हथ धोई पिया आहे अरे मां जडे में तो जे पी जे घर वेंदो आया तडे मुके अध डजन नौकर के ट्रिप देनी पड़ी है अरे एकरो ही न टॉमी ए मोती नाले कुतन दा हाथ मिला के चवणो मतलब ए ले टॉमी तू किया भागो हां तो तुझे पी जे घर वने न चाहिए उन मुंजी कदे न्याण जड़ी तो कई कर उन मुके पेजो न्याणो समझो ही कोने त सही गाल है ना भाई मुझे डैडी के पुट काने इन करे वो ताकी न्याणो ना पर पेंजो पुट करे लेकिन जो है हा केरो पुट करे लेखिंदो है अरे उनडी मां तुझे घर में हो त मुके नहीं राजू पुट इन के टोमी के मार्केट में घुमाए त तुझे पीजो न कराया जो मां कुत्ता भी उठे घुमाए अरे भाई समझो छो कोन का वो टोमी समझो पुट्टो ना पर डैडी उन के पुट वांगर करे पालियो है वो असा जे घर जो मेंबर है अच्छा हां कहनी माना तुझे घर के टोमी कुत्ते मुझे सागो स्टेटस अरे तू तो मुझे पटिया हाथ धोई पई आई अरे माता ने पुठिया हथ धोई पई है इन ता मुझे पुठिया हथों पैर धोई करे पे आयो भाई मां तुझे पटिया हाथ में पैर धोई पई अरे मां तो तोखे पंजी टाई बना तो चाहे पर तू आई जो मुझे गले जो फाव भांजी पई आई हिन में लताई मां तवा जे गले जी फूल मालास ऐं हाणे अचानक मां ता जी फांसी बनजी पई है हाणे बराबर जी मां फांसी बनजी देखारिन साव अरे का डार्लिंग दिस नाराज तू मुझे सत्ता भावना मुझे झट में तेरे मुझे राज पर मैं यहां मेहमान की तरफ से अरे हां ठीक है देखिए मैं याद है और थी सके तो तुझो वडो साहब जो डैडी तक से खेलना चाहिए हो देता डैडी वडो साहब कर रे आयो तो ये वडो साहब आपन आने के रे तो जो डैडी बिना अचानक बिना खुदाना जी अचानक धमकी तो दे अरे तो जो डैडी भी तो थी सके तो ना ता छा चवा छा त ही लेटर मुझे डैडी लाए थी सके तो ना छा बिल्कुल ना ये थी सके तो जो अरे मुझे डैडी स्टाइलिश नमूने लैपटॉप ते वेकर लेटर टाइप कंदो है ऐं उन जो प्रिंट कढी स्टाइल वारी नमूने सां सही करे मोकिलींदो आहे छा तव्हांजा दोस्त मुंहिंजे डैडी जी कमकारी करे कंदा अरे पर मां पूछा तो छा ही घर तुझो घर ना है ही घर है अरे ही घर ना कबूतर खानो है कबूतर खानो अरे माने के चाहिए घर ना है पर जहां मेहमान जी तरस जी मम्मी सदियों नी वे करे नौकरन सा चिक वे करे करेगी माता फाकी आया थी फाकी पर मां चाहा तो उन्होंने चाय पानी नाश्ते की तो बंदोबस्त करो बोलो ना जहां मेहमान जी तरस सुख चैन ओ सुख चैन
ऐं चैन सां ऐं हिन सां आराम सां वेही करे हिन घर में आयश कयो। मां हाणे ई थी हली वञा पंहिंजे पेके। ओहो पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो ॿई ॼणियूं मुंहिंजे नसीब में न त पेके कराए ऐं न ई वरी तीर्थ यात्रा आहे। आख़िर मां वञा त काॾे वञा? महिमान अचण ई वारा हूंदा। वड़ियाल में बि छती है। ध्यान आया महिमान, उन्हनि लाइ चांहि पाणी जो बंदोबस्त बि त करणो आहे न। महिमाननि जो स्वागत करणु हर भाई ते नारी जो कमु आहे। महिमाननि जो स्वागत या उनजी आरती उतारण जे लाइ तव्हां ई वेही करे तयारी कयो। मां त वञांव थी हिन सां गॾु पिक्चर ते। तव्हांजा महिमान जेकॾहिं बिना ॿुधाइण जे हिते ईंदा त हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? कुझु त घर जी इज़त जो ख़्यालु करणु असां सिंधियुनि लाइ महिमान भॻवान जो रूप थींदा आहिनि। पुटु कुझु घर जी इज़त जो ख़्यालु कर। केतिरी थी वजे शायदि कोई आयो आहे। तूं जेको चवंदी न महिमान जॻह मुंहिंजी थोरी इज़त रख बाबा। मां लाली लिपस्टिक साड़ी जेको चवंदी हाणे महिरबानी करे यार। न खपे राजू, ते हलण जो वक़्तु थी वियो आहे। महिरबानी करे ॿाहिरि जल्दी। डैडी अरे पुत्र रीटा तव्हां कॾहिं आया? बस आयुष अरे सुभाणे वेंदुसि बि पुत्र। अरे ॿाहिरि इहो आवाज़ पियो ॿुधण में अचे तव्हां सभिनी जे पाण में विढ़ण जो आहे छा भला? डैडी तव्हां अचण जो कुझु अहवाल त हो ॾिनो। अहवाल कीअं कोन ॾिनो? हेॾो सारो वॾो तोखे लेटर लिखियो वरी चई थो अहवाल कोन ॾिनो। अच्छा डैडी माना उहा चिठी तव्हांजी हुई? हा बिल्कुलु मुंहिंजी हुई न। पर हुन में त काई सही न थियल हुई न ई नालो लिखियलु डैडी। सही कोन थियल न? अरे मां त ईअं इनिशियल इहो मस्तु सही कंदो आहियां। कई कीअं न हूंदी? तुंहिंजी भुल थी ठही पुटु। कंहिं लिखियो लेटर? अरे हिन जे काके लिखियो। अच्छा वरी ठाहे तकड़ में खणी आया न त मूंखे हेॾी अचण जी ख़ुशी हुई न त शायदि थी सघे थो पुटु मूं अच्छा ई करणु रहिजी वई। पर डैडी रीटा त पिक्चर ते वञण जूं टिकेटूं घुराए वरितियूं आहिनि। वाह पी घर में आवाज़ धीअ पिक्चर ते वेंदी। अरे पुटु अॼु के ज़माने में मां सम्झां थो पीउ ऐं माउ कंहिंखे वणे कोन बसि पिक्चर वणे थी टीवी वणे थी घुमण वणे थो बसि वञ पुटु वञ। न डैडी तव्हां हिते आयो जो मां पिक्चर ते वञा? अरे तव्हां आराम सां हिन सां वेही तव्हां केॾो मां तव्हांजे लाइ चांहि पाणी जो बंदोबस्त करे थी अचां। अचो डैडी वियो। अरे अदा हरे राम दादी हरे राम। माफ़ कजो ॻाल्हाइण जे चक्कर में मां तव्हांखे ॾिठो ई कोन। अरे अदा जीअंदा रहो सुखी रहो। मम्मी तव्हां बि असां सां गॾु ताश खेॾंदो? ताश ॿिनि ॼणनि खां टिनि में ॾाढी सुठी लॻी वई। राम जो नालो वठो अदा राम जो। हिन उमिरि में मां ताश राम खेॾंदसि ताश। राम जो नालो वठो। अरे राम जो नालो त बाबा हर द्वार में वञी वठिबो हर की पौड़ीअ ते अहिड़ी ताकी न राम जो नालो वठो। डैडी वियो। डैडी सुबुह खां वठी रीटा रट लॻाई हुई त मूंखे पेके घर वञा पर सदन जो पेको करे ॾियलिया। वॾा तूं ये खिल न ॾिस हिन ज़माने में जे घर में सुखी रहणो हुजे न त हिकिड़ो मंत्र यादि करे छॾ पुटु। सुवाड़ीअ जो। अरे हो अॻिले त न चवंदा आहिनि तुर तुर धाते सुवाड़ी। हा डिक्शनरी में जेको लास्ट पेज ते लिखियो आहे उनमें छा आहे कि घर में सुखी रोटी ऐं गरम फुल्को खपे न। हा त ज़ाल कुझु बि चए न त चए बाबा सुवाड़ी। इहे में बि डॉक्टर चए वजन दवा ॾाढी न वञी अंजने शाम ते दवा सुवाड़ी चए रात जो अदा तक कम पते नहीं वेंदो। हा डैडी ने कहा कि मूंखे कम नहीं पुत्र मां त मुंहिंजी ससु बि हूंदी न उन खां सुभाणे साईं ॾिठ वांगुरु तिखो तुर तुर ते ॾाढे वॾी वेला ॾाढे मां को चक पाई। बस मांखे बि निनी जो मंत्र सुवाड़ीअ जो जेॾी महिल असीं पर डैडी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त सम्झो न तव्हांजी रीटा खे केरु सम्झाए घड़ी घड़ी पेके घर थी वञा पेके घर रट लॻाए छॾी अथई। अरे बाबा पेके घर ते वञी त हुन जो कोई रस्तो कढणी त ज़ाल खे ख़ुशि करणु अचे ई कोन थो छा। मूंखे शादीअ जे मैदान में रांदि जे मैदान में नव खिलाड़ी आहिनि। अरे थी वञे झूनो थी वञे
तो चाय अच्छी दाढ़ी अटो खराब तू समझे न तो घर में सुखी रहती ज़्यादा जो चयो मन उनजी गलती हुजे तॾहिं बि ईअं कीकूं ॾेई ई मन बस सुखी सुखी बाक़ी दुखी 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 पर हिकिड़ी ॻाल्हि त सम्झायो न असां जूं ज़ालूं जेके बि आहिनि त सिकी लॻियूं सभिनी खे हिकु आहे कन में चवां के चौका चवां अरे पब्लिक खे ॿुधाए नी न हिकिड़ी ॻाल्हि पर असां ॻाल्हि खां पुॼी सघूं किथे था मिंट में बि कंहिं पेके हली वञनि पोइ उनजो मसइले जो हल कीअं मिले बस जेॾी महिल बाबा तोखे चवई न पेके हली वेंदसि पेके हली वेंदसि चल भाई जीअं खपी जीअं कर पर पेके न वञ बाबा पेके न वञ माना ईअं ई चवांसि न रीटा ओ रीटा पुत्र डैडी आया आहिनि न असां डैडी क्या आंगुर छो रखी अथव कोई कोन्हे शइ जो सफ़ा डैडी आया आहिनि न कुझु चांहि पाणी सां गॾु गरम गरम पकोड़ा शकोड़ा बि ॾियणा खपनि न पुट हीअं करनी तूं पकोड़ा बि कर खीचा बि कर पापड़ बि कर थोरा सावा मिर्च बि कर मूंखे सॼी ॻाल्हि न ॿुधाए तुंहिंजी नाराज़गी पिक्चर जी आहे तोखे पिक्चर ते कोन वठी हलो न पर पुट उहा जेका पिक्चर तूं चएसि थी न लिका छुटी अरे उहा तव्हां खे ॾिसण जी कोन्हे भाई अलीगढ़ ॾिसी दादी घबरायो न दीदी अरे उहा लिव रिलेशनशिप जी फिल्म आहे तव्हां ॿई त ज़ाल मुड़ुसु आहियो ॾिसी ख़राब थींदव अरे बता चओ तूं पेके वेंदी है पेके मूर न वेंदी से हर का ॻाल्हि मञींदी से पेके मूर न वेंदी से हर का ॻाल्हि मञींदी से पर पिक्चर तूं ॾेखार मुंहिंजा मोर पर पिक्चर तूं ॾेखार मुंहिंजा मुझी डार्लिंग हाणे पेके कॾहिं कोन वेंदी है असल कसम थी खाई पक अरे बेटे किस खाईंदी ईंदी कॾहिं बि मां अचण ई कोन ॾींदोमांसि शादीअ खां पोइ हर कंहिंजे पंहिंजे घोट जे घर में ई वणंदो आहे कि न ईअं कीअं अचणु ॾींदोमांसि अरे टिपो सिंधियुनि जा मेला मेला वारो लॻंदा ई रहंदा ये पर्दा बंद है ना